अदा मां चवां थी ये छोरी दुआ तो के समय तक कौन दींदी इन्हीं करे चवां थी तू भी शादी कर। आखिर तू मुझे चयो छो न तो करी। चाचा हाणे तू ही का सलाह दे त भी शादी मां कया या न। जे मुखा तू सलाह वठी तो तो क्या सलाह दींदुस तेन चरी माई चवण दे तू न लग ये माई तो के माराईंदी खाम का वो छोकरी 3 महीना तने वेई वेंदी। हींअर वरी केड़ो सुख में आ जे अकबर खान ही बानो के झुकाणो अथस न तन के बी शादी करनी पवंदी। ठीक है आदि मां भी शादी करण ला तैयार आया पर बुधाए तो सही तू मुझे ला बियो रिश्तो वठंदी किथा सदोरीअ जो संग न आदि न सदोरी से मां शादी को न कंदो मैं। अदा थोड़ो सोच जे करे तुंजी शादी न सदोरी से थी वई त राणा जी उम्मीद खत्म थी वेंदी ऐ वो मोटी घर वापस अची वेंदो। तहां थोड़ो सोचो सदोरी जिसी ताई पंजे मां पीए जे घर में हूंदी राणा जो आसरो खत्म ही न थींदो ऐं जे करे सुल्तान वारा राजी थी वैन रिश्ते ते मां पाने मथा पहाड़ बर्दाश्त कोन कंदेस। इन्हे करे चवां थी चाचा गोराम शादी ला तैयार थी वने त राणा पाने आसरो पले मोटी घर ईंदो। माई वसाई तो के आऊं समझी वियो तो एक धक्का सां ब शिकार करण थी चाहे भला सुल्तान वारा संग दीदा उनन का संग कढण मुझो कम आहे तू रुगो हा कर दा। ठीक है आदि तू रिश्ते कढण जी कोशिश कर जेकॾहिं न रिश्तो ॼनि था तो मां भी तैयार है। हां तो कुछ थी है न चली थी मां सुभाणे से वनी कोशिश कया थी। दादन के पुलिस गिरफ्तार छो कयो ऐसा था के केस दाखिल कयो। अदा जो मुंजो अंदाज़ो आ यो कम सुल्तान वारन जो हुंदो छोकरी जो अगवा जो केस सा मथा दाखिल करायो हुंदो। ये हुंदो पुट जे तू तो चे रानी जे अगवा जो केस जे करे उनके दाखिल करणो जे ना उन मालिका ना पर वो समझा तो ही को बियो मसलो है या पोथी सके तो त पुलिस गलती में दादन के गिरफ्तार कयो छे। अदा पो तू चई त मां थाने ता वनी जांच करे चा मां जांच करण लाए वणो अदा जे करे केस थला असा सबिन जा नाला हुंदा पोछा तो के थाने ते न वियारींदा अदा इए सही रहंदो सोट मथा उनन केस दाखिल न करायो हुंदो सोट के मोकलियो दा वनी जांच करे थी। सोट कोई तू वनी जांच करे अच त दादन के पुलिस छो गिरफ्तार कयो। ठीक है सोट वो मां जांच करे अचां थो। बाबरा साईं केस दाखिल करे आयो है ऐं तहां भी फोन करे सूबेदार जे मथा जोर रखो त गिरफ्तारियूं करे। बाबरा साईं जॾहिं सब भाइर गिरफ्तार थींदा न त पोइ छोकिरी खे वापस करण जो सोचींदा। सूबेदार के मां चई छॾींदुसि सवण ॾींहं ॿिनि में धुरनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾींदो। बाबरा साईं मां सूबेदार खे 2-3 रुपया ॾियण लाइ तयार आहियां तव्हां रुगो सूबेदार सां ॻाल्हायो। बाबरा साईं उन्हनि खे गिरफ्तार करे जॾहिं उन जे मथां टार्चर कंदो न त पोइ सभु कुझु सची कंदा। छा मतिलबु आहे सावण तुंहिंजो त हुननि ते नाक टार्चर करायूं। बाबरा साईं वो ॾोही न पुलिस जे करे उन्हनि खे 2-3 सचूं न आया न तो सच्ची न कंदा। सावण जेकॾहिं न सूबेदार जा खीसा भरियई त कल पुठीअ तो लाहे विझंदो न। जेतिरा भी पैसा ख़र्च आया न मां करण लाइ तयार आहियां सिर्फ छोकिरी वापस अचे। बाबा जेकर छोकिरी उन्हनि वटि हूंदी त वापसि कंदा जेकर छोकिरी उन्हनि वटि न आहे त पुलिस हुन ते जेतिरो बि टार्चर करे हू किथां आणींदा छोकिरी। बाबा साईं सोरा ना पक समझो त छोकिरी उन्हनि वटि आहे। बाबा तॾहिं त चवई थो त तूं बि पक सम्झ छोकिरी वापसि अची वेंदी। बाबा साईं जेकर पुलिस जे मथां थोरो ज़ोर रखी प्रेशर वधाईंदो न त कमु थी वेंदो। बाबा चयो मई न बेफ़िक्र थी वञ मां सूबेदार जे मथां पंहिंजो पूरो ज़ोर रखंदुसि वधीक मालिक भलाई कंदो परेशान न थी। बाबला साईं ठीकु आहे वक़्त जी पारत हुजे अला भलाई कंदो। बाबला साईं छा था समझो पुलिस छोकिरीअ खे वापसि आणण में कामयाब थींदी। पुटा जेकर छोकिरी वाकई दिलबर वारनि वटि आहे त पोइ पक सम्झ त वापसि ईंदी ज़रूरी। मासी अज का पोइ तव्हां ॿिन्ही मां कंहिं बि हिन घर मां कदम ॿाहिरि रखियो त तव्हांजे लाइ सुठो न थींदो।
ठीकु आहे भाउ, असां घर खां ॿाहिरि पेर न रखंदियूंसीं। घर में जेको बि गंद किचिरो हूंदो न उहो ॿोरी भरे रखंदियूंसीं। पोइ तव्हां अचो न उहो खणी वञी ॿाहिरि उछले अचिजो। मासी डिगी उछलण लाइ ॿाहिरि तूं वेंदी कर, अधी खे छो थी ॿाहिरि छॾी? मूंखां इहे डिगियूं कोन खणबियूं। जेकॾहिं सदोरीअ खे डिगियुनि उछलाइण जी इजाज़त न आहे त पोइ इहे डिगियूं तव्हां वञी उछलाए अचो। अदा डिगी उछलण बहाने मां वरियाम सां न मिलंदी। जेकॾहिं मूंखे वरियाम सां मिलणो हूंदो न त मां हुनजे घर वञी सघां थी। छा चई? तूं हितां वरियाम सां मिलण वेंदी? ऐं जेकॾहिं असांखे ख़बर पई छा तोखे असां छॾे ॾींदासीं? हींअर कहिड़ी मां ज़िंदा आहियां? ज़िंदा लाश त तव्हां मूंखे करे छॾियो आहे। मौत खां बदतर मां ज़िंदगी गुज़ारियां थी। इहो शुक्र कर जो तुंहिंजे साह जी रग अञा ताईं हले थी। तव्हां मुंहिंजी पीड़ाउनि खे छा सम्झंदव? इहो दुख दर्द त उन औरत खां पुछो जंहिंजो मुड़ुसु शादीअ वारी राति मरी वियो हुजे। मुंहिंजी भेण मां मञा थो त तोसां वॾी नाइंसाफ़ी थियल आहे। तुंहिंजे मञण सां छा थींदो अदा? हिन नेरड़ ते अभागिण वारो दाग जेको लॻी चुको आहे, तुंहिंजे चवण सां छा उहो मटिजी वेंदो? हाणे छॾे न तकरीर खे, वञ मानी कर। तुंहिंजी तकरीर जो असर असांजे मथां कोन थो पए। अदा छा असां अदी मथां ज़ुल्म नाहे कयो? ॾोह कंहिं कयो? ऐं असां सज़ा कंहिंखे था ॾियूं? हिन जे लाइ का बि सज़ा नाहे। को चङो घर ॾिसी हिन जो रिश्तो कराए था छॾियूं। सौट मूंखे असुल दादन सां मिलण ई न ॾिनो। तूं बि बादशाह आहीं सौट। जेकॾहिं 2-3 रुपया ख़र्ची कराईंदा न त छो कोन मिलण ॾिना? सिपाही चवनि पिया दादन खे चालान करे जेल मोकिले छॾियो आहे। सौट ईअं कीअं थो थी सघे जो हिकु ॾींहं में ई केस चालान करे दादन खे जेल मोकिले छॾनि? पुट मथां रईस जो ज़ोर हूंदो त पोइ ईअं बि थी सघे थो। कयूं था कोशिश ज़मानत जी। सुभाणे मां शहर वञी कंहिं सुठे वकील सां मिलां थो। पुट इन मसइले खे हल करण जे लाइ मां त चवां थो वञी रईस सां मिलो। बाबा 10 चक्कर त रईस सां मिली चुको आहियां। ही सुल्तान वारा रईस जी त ॿुधनि ई कोन था त पोइ मसइलो हल कीअं थींदो? अदा जेसि ताईं सुल्तान वारनि खे मुंहुं तोड़ जवाब न ॾींदासीं न तेसि ताईं सुल्तान वारा कोन मुड़ंदा। इन करे अदा चवां थो त संगत खे गॾु करे सुल्तान वारनि खे ॾियूं ठाउको सटको, पोइ ई दिमाग़ जाइ ते ईंदनि। तूं त वते रुगो झेड़ो झेड़ो कंदो, मसला झेड़े सां हल न आहिनि थींदा। उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं, पर पहिरियां दादन जी ज़मानत जो त बिलो कयूं। अदा जेकॾहिं हुननि केस कयो आहे न, मां त चवां थो असां बि कूड़ो सूड़ो केस करे हुननि खे फासायूं। सौट खे हणूं था टंगुनि में 2-3 बंदूकूं, पोइ कयूं था सुल्तान वारनि जे मथां केस दाख़िल। सौट बि हाफ फिराए थी वेंदो ऐं सुल्तान वारनि ते बि केस दाख़िल थी वेंदो। हिन ते बि सोचूं था दादा। बड़े वाह सौट चङो लॻो आहे मूंखे तूं यार। अॼु शाम अचिजां, 5000 ख़र्ची ॾींदी मैं, खणी वञजां बस न। हा इहो त सही आहे, पर वसाई मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं गोराम जी ॿी शादी कराई छो थी? इहा छोरी दुआ बि न घर कोन थी करे, इन ही करे सोचम सियाणी त पंहिंजे भाउ जी ॿी शादी करायां। इहो वसाई फर्ज़ कर जेकॾहिं इहे सुल्तान वारा सदोरीअ संग नथा ॾियनि गोराम जे लाइ त पोइ भला गोराम जे लाइ काथे ॿिए हंधि रिश्तो ॻोल्हियां छा? न महीना मूंखे गोराम लाइ रिश्तो जेकॾहिं खपे न उहो सदोरी जो ई खपे। ऐं तोखे बि त गोराम जी ॿी शादी कराइणी आहे न, लाज़मी थोड़ी आहे त सदोरी सां ई थिएसि। चयमि न मूंखे सदोरी जो ई रिश्तो खपे। बाक़ी हाणे जेकॾहिं तोखां इहो कमु नथो थिए त पोइ तूं इहा ॻाल्हि मूंखे ॿुधा। तकड़ न कर भाई, मां वरी बि कोशिश कयां थी। कोशिश न माई सियाणी, इहो रिश्तो तोखे हर हाल में उतां कढणो पवंदो। ऐं रिश्तो मां तोखे कराए ॾींदसि, पर इन जे लाइ थोरो वक़्तु त लॻंदो न, तरीअ ते पिश्त त कोन थींदो। अॻियां बि सुल्तान वारा जिन आहिनि जिन, उन्हनि खे रिझाइण में टाइम त लॻंदो न। घणो टाइम लॻंदो भला? इहे ई 5-10 ॾींहं न भाई न, 5-8 ॾींहं कोन, हिते महीनो ॾेढ बि लॻी सघई थो। ठीकु आहे, मां तोखे 1 महीने जी इजाज़त ॾियां थी, ऐं 1 महीने जे अंदरि मूंखे इहो रिश्तो कराए ॾे, ऐं कीअं बि करे सुल्तान खे राज़ी कर। ऐं नानी साणी ॿुध, हिन 1 महीने खां पोइ न मूंसां को ॿियो बहानो न कजई। ऐं कमु थी वेंदो असली तकड़ न कर रुगो। तोखे ख़बर आहे मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। हा तोखे रिश्तो कराए ॾींदसि। ज़हर जे दर्द खां विछोड़े जो सूर
सुठो आहे मुंहिंजा भाउ। मुंहिंजी मस्तानी मूंखे ज़हर त ॾिनो सही, पर मूंखे अहिड़ो ज़हर ॾिया, अहिड़ो ज़हर ॾिया जंहिंमां मां बची न सघां। ज़िंदगी त मिली, पर जुदाईअ जो फुट मुंहिंजे जीअ खे झोरे पियो। अदा अञा मस्तानी खे वापसि मोटाइण जी उमेद रखी वेठो आहीं मन में। हिकु त हू मोटंदी कोन, जेकॾहिं मोटी न त पोइ हुनखे अदा सुल्तान ज़िंदा कोन छॾींदो। हुन मूंखे ज़हर ॾिनो ऐं मूं हुनखे माफ़ करे छॾियो। तव्हांखे कहिड़ो हक़ थो पहुचे जो तव्हां हुनखे मारियो? बराबरि ज़हर जा ज़ख़्म तोखे रसिया आहिनि, पर उन जो दर्द असां महसूस कयो आहे। असां भले तो हुनखे माफ़ करे छॾ, पर असां हुनखे कॾहिं बि माफ़ कोन कंदासीं। न मुंहिंजा भाउ न, मुंहिंजी मस्तानी खे कुझु बि न चओ। हुन मूंखे सिर्फ़ हिकु चकर ज़हर ॾिनो आहे, पर मां हुन जे हथनि मां 1000 बार बि ज़हर पीअण जे लाइ तयारु आहियां। बराबरि बराबरि मल्हार, तूं सच में मस्तानो आहीं। मुंहिंजा भाउ, जॾहिं न इश्क लॻंदो आहे त उनखे दर्द खां सवाइ कुझु बि कोन मिलंदो आहे। राति ॾींहुं बसि पंहिंजे पिरीअ जी टांग हूंदी आहे। हाणे साईं पंहिंजे पिरी खे त विसारे छॾ, ॿीहर तुंहिंजी मुलाक़ात हुन सां हाणे मुश्किल आहे। कुझु ॾींहं मां इंतज़ारु कयां थो मुंहिंजा भाउ। जेकॾहिं तूं ऐं अदा वॾो हुनखे ॻोल्हण में कामयाब न विया, पोइ मां जोगिन वारो वेस करे दर दर वञी सदा हणंदुसि। किथे न किथे पंहिंजी मस्तानी खे वञी मां ॻोल्हे लहंदुसि। अदा जेकॾहिं हुन वेस करण खां पोइ बि तोखे न मिले त पोइ बाक़ी ज़िंदगी हुनखे ॻोल्हींदे गुज़ारींदुसि। मिलिया त मिलंदी आसीं, न त घोरी जान जतन था। बाबा हिकु चकर तूं सुल्तान वारनि सां ॻाल्हाए त ॾिस। तूं मुंहिंजी बेइज़ती कराइण जे कढाई छा? सुल्तान वारा होश में न आहिनि। जेसिताईं राणी वापसि न ईंदी न, हू असांजी हिकु बि ॻाल्हि कोन ॿुधंदा। ऐं पुट, जेकॾहिं तोखे सदोरीअ संग घुरिजे न, त कोशिश कर त राणीअ खे असां ई वापसि करायूं। बाबा राणी जी त का बि ख़बर नथी पई। अलाए ज़मीन गी वियसि, अलाए आसमान ते चढ़ी वई। हूंदी के ॿिर में लिकियल। बाबा जेकॾहिं मर्द हूंदो आहे न त अवेल सवेल घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं हुनखे ॻोल्हणु आसान थी वेंदो आहे। पर ही हिकु औरत आहे, औरत खे ॻोल्हियो त किथे ॻोल्हियो ख़बर ई नथी पई। ख़बर ई नथी पई बाबा, ही अलाए कंहिंजे घर में लिकियल आहे। छोरी इन दिलबर वारनि वटि आहे। बाबा जेकॾहिं उन्हनि वटि हुजे हा न त हू ज़रूर ॿुधाईंदा। मां उन्हनि जे घर मां बि जांच करे आयो आहियां। हो उनखे पंहिंजे घर में कोन रखंदा। एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो उनखे पंहिंजे घर में रखनि। ऐं उते पुलिस जो कहिड़े वक़्त बि छापो लॻी सघे थो, त सभु हथीका थींदा। मुंहिंजे सम्झ में त उनखे कंहिं माइटनि वटि रहायो। हिन वक़्तु दिलबर वारनि सां उन्हनि जो सोट गॾु आहे। हा, इहो थी सघे थो त छोरी उनजे घर में न रहियल हुजे। इहा जांच बि करे थो ॾिसां बाबा, मन खां ख़बर पइजी वञे। बानो बेगम, पहिरियां इहो ड्रामो जादो ऐं जाड़े ठाहियो हो, वरी साॻियो ई ड्रामो हाणे वरी शुरू कयो आहे वसाई आहे। चवे थी त मूंखे त गोराम जे लाइ संग वठी ॾे। छा गोराम जी ॿी शादी था करनि? मूंखे त लॻे थो बानो बेगम त इहा वसाई न तव्हांखे ब्लैकमेल करण जे लाइ ड्रामो पई करे। नानी सियाणी, गोराम हिकु शादी छा 2 शादियूं वञी करे, पर मां हुन घर में वापसि न वेंदसि। किथां थी चए त रिश्तो वठी ॾे? वसाई चवे थी त जेकॾहिं मूंखे गोराम जे लाइ रिश्तो खपे त उहा सदोरी जो रिश्तो खपे, बाक़ी ॿिया हंधा काथा न। इन छोरी सदोरे जे रिश्ते जी घुरत राणा बि कई हुई न। बानो बेगम वसाई पंहिंजी जान छॾाइण जे लाइ सदोरी जो निकाह गोराम सां थी कराइण चाहे। सदोरी ऐं गोराम जो जेकॾहिं निकाह थी वेंदो न त राणा बि ज़िद तां लही वेंदो ऐं वसाई बि पंहिंजे पाण खां बची वेंदी। अच्छे मथे में पंहिंजे मथां पाज ॾिसण नथी चाहे, बाक़ी मुंहिंजी न्याणीअ खे सूरन में थी विझे। अम्मा, तूं बि हुननि खे कुझु न चइजां, भले वञी गोराम ॿी शादी करे। मूंखे बि लाचार न आहे त वञी गोराम ऐं वसाई खे मिनथू कयां। ऐं हा माई सियाणी, तूं वञी हुननि खे चओ त असांजे तरफ़ां इजाज़त अथनि। बानो बेगम, जेकॾहिं तुंहिंजो हुकुम हुजे त इहो रिश्तो ई न करायां न, तोखे त ख़बर आहे न मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। न माई,
तोखे जेको चवनि था न सो वञी कर, असांजे तरफ़ां तोखे इजाज़त आहे। बाबा मोहम्मद मिठल पुट ॻाल्हि इहा आहे त ॿिए घर वठण जी न तो में वसियत आहे न असां में वसियत आहे, ऐं न वरी हिकिड़े घर में असीं गॾु रही सघंदासीं। हाणे पाण खे इहो करणो पवंदो त हिन घर खे ॿिनि हिसनि में विरहाइणो पवंदो, विचार ॾियणी पवंदी वीरी। हाणे भित कढाइण जी बि असां में वसियत कान्हे। गारो ठारायूं, सीमेंट वठूं, राज़ा गॾु कयूं, मज़ूरनि खे हथ कयूं। बाबा हाणे सोलो कम इहो आहे त मां तोखे 2 कनातुनि जा थो ॾियां पैसा, इहे वञी शहर मां वठी आ, हणीस विच में तक, न को तव्हांजी नज़र असां ते पए न को असांजी नज़र तव्हां ते, न हिक ॿिए खे ॾिसंदासीं न असां गिदड़ वांगुरु हे ॾंद पिया ठड़काईंदासीं। बाबा तव्हां पंहिंजे घर ख़ुशि, असीं पंहिंजे हाल में ख़ुशि। वाह बाबा वाह, वाह जी ॻाल्हि कई अथई। हाणे घर में कनात हणी ऐं अलॻि थियूं, पोइ वाह ॾिठंदासीं, हा न सॼो ॻोठ पियो मथां खिलंदो। अड़े अब्बा, हाणे वरी ॻोठ वारा कहिड़ी असांजी इज़त था कनि? हर को चए थो जाड़ो जादो जी जेका नुंहुं आहे उहा अब्बा इज़त लाइक़ ई न आहे, वेल कयो वेठी आहे। हा मां त घटि न आहियां, तव्हां वॾा सुठा आहियो, तव्हांजे लाइ कुझु नथा चवनि। तव्हां बि कंहिंखां घटि न आहियो, वॾा तेरहं ताला आहियो। बाबा पहिरीं त हिन जे वात ते हणो टेप सोल्यूशन त पंहिंजो वात बंदि रखे, असांखे ॻाल्हाइण ॾे। हे विच में ॻाल्हाईंदी न कदी पई टिटी हर वांगुरु टिटी हूं असांखे ॻाल्हाइणो कान ॾींदी। बाबा बाबा तव्हां पाण में कुर्ब सां रही नथा सघो ऐं अची मुंहिंजे पोयां बायताल मचायो अथव। अड़े पुट मां, अड़े बायताल असां ॿारियो आहे या हिन ॿारियो आहे? बाबा बाबा मां हिन खे बि चवां थो ऐं तव्हां खे बि चवां थो, आख़िर तव्हां पाण में कुर्ब ऐं मोहबत सां छो नथा रहो? छो था पाण में हिक ॿिए खे सॼो ॾींहुं वेठा ॾंदियूं ॾियो? आख़िर तव्हां सां मसइलो कहिड़ो आहे? बाबा पहिरीं तूं हिन पंहिंजी ज़ाल खे सम्झाए त असां सां वात न हणे, असां को छिता थोरी थिया जो हिन सां वेठा हरू भरू ॼाड़ी हणूं। मां भले पंहिंजा चप सिबराए छॾिया, बाक़ी तव्हां ॻाल्हाइण में न मुड़ंदो। तो भाई असां वॾी ग़लती कईसीं जो मिठल जी शादी इन छोरी सां कराईसीं। असां त सोचियो वॾे घराणे जी छोकिरी आहे, का इज़त वारी हूंदी, मिठास हूंदुसि ॻाल्हाइण में, पर न को जादो जादो ये मुंहिंजी भेण ते वई आहे, मुंहिंजी भेण ते। अम्मा जो नालो न खण, मूंसां ॻाल्हाए, मूंसां। असांजी तौबा ज़ारी बाबा, असांजी तौबा। बाबा असीं तो सां कोन पुॼी सघंदा, जीअं खपई तीअं भई वात हण। अल्लाह जे वास्ते हाणे माठ कयो, छो अची मुंहिंजे कट पिया आहियो? जेकॾहिं तव्हांजी इहा हालत रही न त पोइ मां वरी शहर हली वेंदोमांव। संगत हिन वक़्तु जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त मुंहिंजी सोट दिलबर वारनि सां गॾु जेको टियों हमराह आहे न उनजे ई घर में रहे थी। हाणे इहा जांच करणी पवंदी त इहो टियों हमराह किथे थो रहे। वरियामा वो हमराह त दिलबरारा जो सोट आहे, अथनि त सोट, पर इहा जांच करणी आहे सरवर त उनजो ॻोठ किथे आहे। पहिरियां त इहा जांच कयूं त उनजो नालो छा आहे? उनजो अमीर नालो आहे। भला इहा पक्की ख़बर आहे? हा वरियामा पक्की ख़बर आहे। हाणे इहा तव्हां मूंखे पूरी जांच करे ॾियो त इहो अमीर कहिड़ी जुए जो आहे ऐं उनजो ॻोठ किथे आहे। हिन लाइ असांखे के अहिड़े माण्हू खे हुनजे पोयां छॾिणो पवंदो जंहिंखे हू सुञाणींदो न हुजे। यार सच में जेकॾहिं छोकिरी अमीर जे घर में रहियल आहे त हू पोइ लापरवाही न कंदो। जांच त असांखे हर हाल में करणी पवंदी, हुनजो पीछो कंदा रहंदासीं, पर यार मां त इहो थो चाहियां त हुनजे कट खे ॿिए हमराह खे लायूं था ऐं जंहिंखे हू सुञाणींदो न हुजे। वरियामा असां बि कोशिशि कयूं था ऐं तूं बि कोशिशि कर, ख़ुदा कंदो हुनखे असां ॻोल्हे रहंदासीं। ये लोड़ाण छॾे ॾे, किथे मुंहिंजा हथ न तुंहिंजी ॻिची में पइजी विया, हिन सॼे ॻोठ में पुछड़ो कंदो साए। ब्रिज गोराम जे कराम खां त ख्वार कंदो साए मिटल। अड़े तूं एतिरो ठाऊ को करे खां थियो आहे जो मुंहिंजे ॻिचे में हथ विझंदे? मां तुंहिंजो लिहाज़ कंदो आहियां, इन जो इहो मतिलबु न आहे त मां तोखां ॾिजां थो या तोखां कमज़ोर आहियां। तूं हरू भरू मुंहिंजे ॻिचे में छो थो पवे? ॻाल्हि त ॿुध, तोखे कहिड़ो लाचार आहे असांजे दर जे ॿाहिरां गुज़रण जो, ॿुधाए मूंखे। अड़े रे एॾो शकी मिज़ाज थी वियो आहे, छा तोखे पंहिंजी ज़ाल ते भरोसो न आहे छा? मां चवां थो त सिफान खे लगाम ॾे,
नथो चवाई त वञे तूं न त छा कंदे तूं छा कंदे हीअ दुनिया